सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका जो 41 सालियानो कन्वेंशन ह्यूस्टन जे वेस्टर्न गिलोरिया होटल में शुरू थी वियो आहे, जंहिंमें दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां सिंधियुनि वॾे अंग में इफ़्तिताही तक़रीब में शिरकत कई। ख़ासि तौर ते सिंध, अमरीका, कैनेडा ऐं ॿियनि इलाइक़नि मां सिंधियुनि जो वॾो अंग कन्वेंशन में शिरकत करे रहियो आहे। तक़रीब जो मुख्य महिमान डॉक्टर सुलेमान लालाणी, डॉक्टर मक़बूल हालेपोटो सभिनी महिमाननि जो गर्मजोशी सां इस्तक़बाल कयो ऐं चयो त असांखे पंहिंजी धरतीअ ऐं सक़ाफ़त ते फ़ख़ुरु आहे। कन्वेंशन में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते पिणु हिकु सेमिनार थियो, जंहिंमें डॉक्टर मिठल काज़ी, अयाज़ लतीफ़ पली जो, सैयद मुहिबुल्लाह शाह, डॉक्टर अब्दुल गफ़ूर मेमण ऐं डॉक्टर जमाल नासिर पठाण पंहिंजा मक़ाला पेश कया। ग़ुलाम अली अलाना जी ख़िदमतुनि खे ख़िराज तहसीन पेश करण लाइ हिकु सेशन बि थी गुज़रियो। अली गुल मला, सोराब सूमरो ऐं सुलेमान मखदूम पारां मौसीक़ीअ जी परफॉर्मेंस कई वई। कन्वेंशन में डॉक्टर कादिर मक्सी, रियाज़ चांडियो ऐं ॿियनि सियासी, समाजी ऐं अदबी शख़्सियतुनि पिणु शिरकत कई। कोशिश डिजिटल।